आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। जेॾो तुंहिंजो नाम ॿाहिरि ओडियाई मङा ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि खे अस्सलाम वालेकुम। दोस्तो, हींअर असीं लाड़कानी शहर में हिकु क्लब ते मौजूदु आहियूं। उते सजण माहिरी साहब खां इंटरव्यू कंदासीं। सजण माहिरी साहब लाड़कानी जो सिंध जो तमामु सुरीलो आवाज़ु आहे। अचो त संदसि कचहरी कयूं ऐं सुठा सुठा गीत तव्हांखे ॿुधायूं। साईं सजण माहिरी साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। माहिरी साहब, तव्हांजो असुल तालुक़ किथां आहे बाबा? कहिड़े शहर खां आहियो ऐं सॼो तारुफ़ पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा? हा, असांजो असुल तालुकात शहर गढ़ी यासीन सां आहे, पर तक़रीबन 20-22 साल थी विया आहिनि हाणे असां लाड़काणे में आहियूं। माशाअल्लाह, सुवाल घणा आहिनि, पर पहिरियां माहिरी साहब खां कुझु गीत था ॿुधूं। माहिरी साहब, असांजे नाज़रीन खे हींअर छा पिया ॿुधायो? हींअर रखियल साईं जी काफ़ी था ॿुधायूं, सुहिणे रखियल शारा बर जी। अल्लाह दोस्त छनण में छाहे, ओ यार छनण में छाहे, अल्लाह दोस्त छनण में छाहे, करके गंढण जो गालियो अल्लाह यार छनण में, ओ करके गंढण जो गालियो अल्लाह यार छनण में छाहे, ओ यार छनण में छाहे, अल्लाह दोस्त छनण में छाहे, ओ यार छनण में छाहे, अल्लाह दोस्त छनण में छाहे, करके गंढण जो गालियो अल्लाह यार छनण में छाहे, करके गंढण जो गालियो अल्लाह यार छनण में छाहे। समरुथ में सहजा अल्लाह मुहब मेला पे मुझा, ओ सूर समर अल्लाह सूर समरुथ में सहजा मुहब मेला पे मुझा, समझो रखल इहे चालियों अल्लाह दस दिन में कहदा है, समझो रखल इहे चालियों दस दिन में कहदा है, ओ यार छनण में छाहे, अल्लाह दोस्त छनण में छाहे, ओ यार छनण में छाहे, अल्लाह दोस्त छनण में छाहे, करके गंढण जो गालियो अल्लाह यार छनण में, करके गंढण जो गालियो ओ यार छनण में छाहे अल्लाह। माशाअल्लाह माहिरी साहब, तमामु सुठो। माहिरी साहब खां इहो पुछंदासीं त तव्हां माहिरी साहब मौसीक़ी दुनिया में कॾहिं आयो ऐं केतिरो टाइम तव्हांखे थियो आहे? मौसीक़ी जी दुनिया में 20-22 साल हुया। तालके गढ़ी यासीन में उत में यार मोहम्मद माहिरी ॻोठा मुंहिंजो, उते अबे ॾाॾे खां वठी असांजे फ़ुकराई राग उतारनि में थींदा। पर हींअर असांजो उस्तादु जेको आहे उस्ताद महबूब अली समो जेको गाने ॿधो मुंहिंजो। हींअर असीं सजण माहिरी साहब सां गॾु आहियूं। हींअर हारमोनियम ते आशिक़ अली मंगसी साहब ऐं ढोलक ते नईमदीन समो साहब जन आहिनि। हींअर असीं ॿुधंदा सजण माहिरी साहब खां नओं गीत।
परेशान सुना नबी सुल्तान तुझी उम्मत परेशान सुना नबी सुल्तान मिठा मदनी मने ठार करे वाहुर सरेदार मिठा मदनी मने ठार करे वाहुर सरेदार तुझी उम्मत परेशान सुना नबी सुल्तान तुझी उम्मत परेशान सुना नबी सुल्तान मिठा मदनी मने ठार करे वाहुर सरेदार मिठा मदनी मने ठार करे वाहुर सरेदार कलीमुला आई दुखी घड़िया ओ कलीमुला आई दुखी घड़िया दुखी घड़िया में लगे पाल लड़िया है पोच पुन्हल बगेदार मिठा मदनी मने ठार पोच पुन्हल बगेदार करे वाहुर सरेदार मिठा मदनी मने ठार करे वाहुर सरेदार मिठा मदनी मने ठार करे वाहुर सरे ओ तुझी उम्मत परेशान सुना नबी सुल्तान तुझी उम्मत परेशान सुना नबी सुल्तान मिठा मदनी मने ठार करे वाहुर सरेदार मिठा मदनी मने ठार करे वाहुर सरेदार भाई साहब का एक ॿियो बि सवाल आहे भाई साहब तव्हां अक्सर सूफ़ी गीत गाईंदा आहियो कलाम हाँ सूफ़ी कलाम भी गाईंदा हूँ फ़ुकराई भी गाईंदा हूँ कसीदा भी गाईंदा हूँ ज़माने जा भी गाईंदा हूँ बस चवंदा हूँ हर दिल राज़ी हुजे छो जो फ़नकार फ़क़ीर हूँ साईं तमामु जो मशहूरु बोल हुयो जंहिं हवाले सां कैसेट हली उन में मुंहिंजो हिकिड़ो बोल हुयो अब्दुर्रज़ाक हुले साहब जो त बर्थ भरियल चोलो मुॾे यार मुखो आहे ओही बर्थ भरियल चोलो मुॾे यार मुखो आहे ही बर्थ भरियल चोलो मुॾे यार मुखो आहे साओ ॻाढ़ो धागो तंहिं तीत रखियल शीशो खीसे जे मथां दिल पर आई लव यू लिखियो आहे ही बर्थ भरियल चोलो मुॾे यार मुखो आहे ही बर्थ भरियल चोलो मुॾे यार मुखो आहे छो न क्या अहिड़ो हुलिया नसीबन में यार मिलियो आहे ही बर्थ भरियल चोलो मुॾे यार मुको आहे ही बर्थ भरियल चोलो मुॾे यार मुको आहे माशाअल्लाह नाज़रीन असीं हींअर वक़्तु सॼण भाई सां गॾु आहियूं पहिरियों पार्ट पूरो पियो थिए इंशाअल्लाह ॿिए पार्ट में मिलूं था तेसिताईं इजाज़त अल्लाह भाई